उनके खुदा यार बनाए जन्नत ॾे मोकिले ऐं जेको खुद नबी जो उम्मती हुजे मुस्तफ़ा जे नाले जी इज्जत कंदो सो जन्नत में कोन वेंदो। खलीफ़े महमूद कड़े वारे जमल पीर साईं रोज़े वारे खां ज़िक्र वरतो त ज़िक्र जी अहिड़ी मस्ती थी वई बुज़ुर्ग खे। हुन जो पीउ जेको गवर खान हो सो मीरन जो गवर्नर हो, मीरन जो नवाब हो, हुनखे जागीरूं हूं। खलीफ़े महमूद जा भाइर चांदीअ जूं टोपियूं पाईंदा हा, भलन घोड़नि ते चांदीअ जे संजन सां चांदीअ जूं तलवारूं खणी हलंदा हा, लाड़ जा नवाब हा। पर हिन खे ज़िक्र जी मस्ती ही उघाड़ो मथो उघाड़ा पेर सॼे झर झंग में चवंदो तंदो हो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माओ जो रूह माओ जो आ। पीर से रोज़े वारे वटि आई माओ खलीफ़े महमूद जी। ओ साईं ॿिया पुट ॾिसां थी ख़ुशि थी थियां, भला घोड़ा चांदीअ जा संज चांदीअ जूं तलवारूं चांदीअ जा टोप पंहिंजी जागीर संभालनि था। मुंहिंजे महमूद खे लाइ छा थियो आहे? चरियो थी पियो आहे, मथो बि उघाड़ो पेर बि उघाड़ा। दुआ कर त मुंहिंजो महमूद ॿियनि वांगुरु ऐश करे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। फरमाइनि था कुराड़ी मूंखे दुआ कर जीअं महमूद चरियो थियो आहे तीअं मुंहिंजा बि चरिया थियनि। वाह वाह। ओ कुराड़ी मूंखे दुआ कर जीअं महमूद चरियो थी आहे, खुदा करे त मुंहिंजा बि ईअं चरिया थी पवनि। अड़े जन खे खुदा जे इश्क ऐं ज़िक्र ऐं मोहब्बत जी चोट लॻंदी आहे त जो ॿेड़ो ई पार हूंदो आहे। अॼु रब घुरी तॾहिं त आयो आहे न, खुदा न घुराई हा त अचे हा। रब जा शुक्र कर, चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह सही तोखे कुरान जी महफ़िल में घुरायो आहे, नी दीन जी महफ़िल में आयो आहे। अल्लाह जे घर में पाक साफ़ वेठो आहे, वुज़ूअ सां वेठो आहे, अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधी थो। सुम्ही सुम्ही बि वक़्तु गुज़री वञे हा, पर अॼोकी रात जो क़द्र तॾहिं थींदी जॾहिं कारे कलर में वेंदे। त हाओ ॿेली का रात का कीमती रात हुई। दुरूद मुझे आका ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। काबतुल्लाह शरीफ जी तामीर 2-3 दफ़ा थी आहे। सब खां अव्वल तामीर कई ही हज़रत आदम कंहिं कई अदा। उहा तामीर एतिरी ही जो मस चेल जेतिरो ठहियो, पोइ मथे ठही कोन सघियो। हज़रत आदम दुनिया मां विसाल करे वियो। मथा वरी नूह अलैहिस्सलाम जो तूफ़ान जो आयो त उहो जेको ठहियल काबो सो बि रही। रब जा कम त ॾिसो, पंहिंजो घर पाण बि ठाहे। हज़रत कलंदर साईं जो रोज़ो किरियो हो न बा, याद अथव? 2-3 साल थिया। मुल्लनि जो मको मची पियो। कलंदर पंहिंजो कुब्बो न बचाए सघियो, तव्हांखे बचाईंदो? अदा मिठड़ा ओ मुंहिंजा तकरीरन ऐं नातन जे लाइ